उशर अदा नथो करे त उनखे छा नुक़सान थींदो, उनजा छा वबाल आहे, इहो असांखे बयानु फरमायो। नबी पाक अलैहिस्सलाम जी ने इरशाद फरमायो, जेका क़ौम ज़कात न ॾींदी अल्लाह हुननि खे ॾुकार में मुब्तला ही बि आहे, अॼुकल्ह उशर त माण्हू अदा कंदा आहिनि कुझु, लेकिन उहो पंहिंजे हिकिड़े माना अंदाज़े सां अदा कंदा आहिनि। कॾहिं ईअं बि थींदो आहे त इमाम साहिब खे वञी जेको आहे अधु मण जेको आहे ॾेई छॾियो, ईअं उशर अदा कंदा आहिनि। छा इन तरह अंदाज़े सां उशर अदा थींदो? अल्लाह ताला रहमत जी ख़ासि नज़र करे इंसान दुनिया जे मुआमले में ॾाढो हरीस आहे, ॾाढो लालची आहे ऐं हिकिड़े हिकिड़े पाई हिकिड़े हिकिड़े पैसे जो हिसाबु करे थो। वठण जे मामले में तो टको बि नथो छॾे, पर ॾियण जे मामले में इंसान जेको आहे बुख़ल इख़्तियार करे थो, ऐं उहो बि अल्लाह जी राह में। त हीअ ॾाढी हैरत जी ॻाल्हि आहे। शरीयत मुताहरा ज़कात ॾियण जो बि ऐं उशर ॾियण जो बि बाक़ाइदा निसाब मुक़ररु कयो आहे, हिकिड़ी तरकीब मुक़ररु कई आहे, हिकिड़ो अदद मुक़ररु कयो आहे ऐं हुन अदद खे पूरो करण सां ई इहो फ़र्ज़ु अदा थींदो। उशर जो मतिलबु छा आहे? उशर जो मतिलबु ई हीअं सम्झो त जेतिरो बि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां नफ़ो हासिलु कयो आहे उनजो 10हों हिसो, इहो ई आहे साईं, 10हों हिसो। उशर जो मतिलबु, उशर जे मायने ई 10हों हिसो आहे। त अल्लाह ताला रहमत जी नज़र करे जे रब जी तरफ़ां 10हों हिसो असांखे ॾियणो आहे त असां पंहिंजी मर्ज़ी सां कंहिंखे अधु मण ॾेई छॾियोसीं, कंहिंखे ॿोरी ॾेई छॾीसीं, कंहिंखे अधु ॿोरी ॾेई छॾीसीं, कंहिंखे सनाबे वाला मो हिकिड़ी जॻह ते ॾिठो त हिकिड़ो ॾाढो वॾो ज़मीनदार साहिबु हो, ओॾी महिल 10-10 जा नोट हूंदा त हुनजे मूंखे यादि आहे त नालो नथो वठां हुन नंढड़े शहर जो, असांजे सिंध जो। त असां वियासीं उते मुलाक़ात जे लाइ। साईं छा आहे भला? साईं ज़कात अदा पई थिए। छा भई कीअं ज़कात अदा पई थिए? त लाइन लॻी पई ग़रीबनि जी। ओ मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो मुबालगो कयो 10 किलोमीटर ताईं, ऐं माण्हू अचनि पिया ऐं 10-10 रुपया सभिनी खे ॾिए पियो, सभई माण्हुनि खे 10 मण, यानी कंहिंजो बि कमु न थिए। ऐं मां नथो चवां त हुन पूरी ज़कात अदा न कई हूंदी, पर मिज़ाज आहे माण्हुनि जो। अल्लाह ताला आफ़ियत नसीब करे असांखे प्रॉपर कैलकुलेशन करे, प्रॉपर हिसाब करे, जीअं असां वठण जे मुआमले में हुसास आहियूं, हिन खां वधीक असांखे अल्लाह जी राह में ॾियण जे मुआमले में ऐं अल्लाह जे ॿाननि जा हक़ अदा करण जे मुआमले में हुसास थियणु खपे, जो हिन जो हिसाब थींदो। माशाअल्लाह, अल्लाह पाक अव्हांखे बरकतूं अता फ़रमाए। अच्छा, हिकिड़ो ॿियो बि सुवाल ईअं थींदो आहे, उशर बाज़ औक़ात कंहिंजी नियत बणबी बि आहे त उशर अदा कयूं, लेकिन कॾहिं कर्ज़ु एॾो चढ़ी वेंदो आहे जो मतिलबु जेकी पैदावार आई आहे उन खां वधीक कर्ज़ु हूंदो आहे। अहिड़ी सूरत में छा कजे? छा कर्ज़ु कढी करे उशर ॾिबो आहे या जेको आहे उशर पूरी पैदावार ते हूंदो आहे? इन हवाले सां रहनुमाई फरमाए। अल्लाह तबारक व तआला महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदक़े जेतिरा बि कर्ज़दार आहिनि, महबूबनि जे बचनि जे सदक़े हुननि जे कर्ज़नि खे लाहे अल्लाह सभिनी जो मुश्किलुनि खे आसान करे। पर शरई एतबार सां, फ़िक़ही एतबार सां कर्ज़ु असांखे ओॾी महिल ई यादि आयो आहे जॾहिं उशर जो मामिलो आहे, जॾहिं ज़कात जो मामिलो आहे। त हिन में मुंहिंजी इल्तिजा आहे, पहिरीं त असांखे दारुल इफ्ता अहले सुन्नत सां राब्तो करणु खपे, ताकी उलमा जी बारगाह में हाज़िर थी, प्रॉपर मुफ़्ती साहब जी ख़िदमत में हाज़िर थी असां हिन मसइले खे पुछूं त कर्ज़ जी नौइयत छा आहे, कैफ़ियत छा आहे, हालत छा आहे, कीअं वरितोसीं, कीअं खपणु खपे। अच्छा, सिर्फ़ु उशर ॾेई ई असां कर्ज़ अदा कंदासूं, या असां वटि हूअं माशा अल्लाह अॼुकल्ह पेजारो गाॾी बीठी आहे, कोरोला गाॾी बीठी आहे, बहितरीनु बंगलो बि ठहियो पियो आहे, ऐं असांखे अल्लाह जी राह में ॾियण महिल असांखे कर्ज़ु यादि थो अचे। त मुंहिंजी इल्तिजा ही पहिरीं त मुफ़्ती साहिब सां राब्तो कजे, ऐं सिंपली हिन जो जवाबु इहो आहे त असां ते कर्ज़ु हुजे या न हुजे, असांखे पंहिंजे फ़सुल जी ज़कात, पंहिंजे फ़सुल जो उशर कर्ज़ जे बग़ैर अदा करिणो आहे। जेको यानी जेके असां सालिम जेकी तरकीब ठहंदी आहे, 100% जेको असांजो हुन मां फ़सुलु आयो आहे हुनजो 10हों हिसो असां अल्लाह जी राह में ॾेई उन खां पोइ असां कर्ज़ु अदा करियूं, उन खां पोइ असां जेके पंहिंजा ॿिया दीगर मामलात हुननि खे अदा करियूं। पर कर्ज़ु हुजे या न हुजे, फ़िक़ही एतबार सां जेकी फ़सुल जी ज़कात आहे, हू जेको मनफ़िअत असांखे फ़सुल मां मिली आहे हुनजो 10हों हिसो असांखे अल्लाह जी राह में पेश करिणो आहे। त पूरी पैदावार जेकी बि थी आहे उन ते कर्ज़ वग़ैरह या ख़र्चा न कढिबा, बल्कि पूरी पैदावार। जी हा, पूरी पैदावार ते असांखे पहिरीं उशर अदा करिणो पवंदो, यानी पूरी पैदावार ते उशर अदा करिणो पवंदो, उन खां पोइ इहे सभु शयूं निकिरंदियूं। बाज़ औक़ात ईअं थींदो आहे त पंहिंजे जानवरनि जे लाइ गाहु पोखियो वेबो आहे, लूसण आहे, ॿाझरो आहे, इहो बि पोखींदा आहियूं असीं, सो इन ते बि उशर थींदो? जी हा, बिल्कुलु थींदो। अवां अगरि इहो परचेस कयो, ख़रीद कयो, वॾी रक़म ॾींदो, जी हा, त पोइ जॾहिं पोखियूं था त यकीनन इहा पोख रब जी तरफ़ां आई आहे,
रब जी तरफ़ां हिकिड़ी शइ मिली आहे त रब जी राह में ख़र्च करण में असांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, त हुन जो बि उश्र अदा कयो वेंदो। कॾहिं ईअं बि थींदो आहे त असां ठीके ते ज़मीन ॾींदा आहियूं, मुकाते ते ज़मीन ॾींदा आहियूं, उन सूरत में जेको आहे त उश्र जी छा कैफ़ियत हूंदी, उश्र अदा कबो या न कबो? इन सूरत में अदा अलाह ताला रहमत जी नज़र करे जंहिं बिछड़े भाउ असांजी ज़मीन मुकाते ते वरिती आहे, ठेके ते वरिती आहे, उश्र बि हुन ते, यानी जेको वठे थो उन मां फ़ाइदो वठी रहियो आहे ऐं पैसा ॾेई अदा कया अथई, जी 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 उहो माण्हू अदा उहो कयो। अदा कबो। जी माशाअल्लाह, जज़ाकल्लाहु ख़ैरा। हुज़ूर इहो बि इरशाद फरमायो त कॾहिं ईअं बि थींदो आहे त कुझु माण्हुनि वटि अनाज पहिरियां मौजूदु हूंदो आहे, जीअं मिसाल आहे कणिक स्टॉक करे रखी छॾी, छा असीं ईअं करे सघूं था त एडवांस उश्र अदा कजे? जी, एडवांस उश्र अदा करण में या एडवांस ज़कात अदा करण में त अल्हम्दुलिल्लाह कंहिं क़िस्म जी का क़बाहत न आहे, पर फ़सुल जे अचण ते बाक़ाइदा हिसाब करणु, ॾिसो वधीक हलियो वियो त एडवांस थी वियो, पर ख़ुदा न ख़ास्ता घटि वियो त ही वबाल थींदो, छो जो असां ते फ़र्ज़ु आहे पूरो अदा करणु। त उन एतबार सां भले असां एडवांस में अदा कयो आहे, पर जॾहिं फ़सुलु सॼो लही वञे, हिसाब किताब करे प्रॉपर वे में जेको बि असां ते उश्र आहे हुनखे ॾिठो वञे त अगरि असां वधीक ॾेई छॾियो आहे त माशाअल्लाह वधीक ॾिनल असांजे लाइ वरी एडवांस थी वेंदो, पर ख़ुदा न ख़ास्ता घटि ॾिनो आहे त फ़ौरन अदा करिणो पवंदो, छो जो हुन ते वक़्तु पूरो थी चुको आहे। छा ईअं थी सघे थो त असां पैदावार जी जाइ ते रक़म अदा कयूं हुनजी, ईअं थी सघे थो? जी हा, दुरुस्त आहे, पर उहो ई हिसाब किताब पंहिंजी जॻह ते करिणो पवंदो। हिसाब किताब? जी हा, माशाअल्लाह, थी सघे थो। माशाअल्लाह, जज़ाकल्लाहु ख़ैर। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।